अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आऊं आहियां अब्दुल गफ़ार तबस्सुम। ऐं अमीं ॿुधी रहिया आहियो मुंहिंजे पसंदि जो प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं। ॾिसे तबस्सुम जी मुफ़लिसी करार को चराग कोई गम न का खुशी समुंड किनारे ते कल चंद्र ॾिसण आई हिकु चंद्र तमाशो हो हिकु चंद्र तमाशाई। तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा जानिब मुंहिंजे जीअ में आज़र जा अनवा साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़न खे। तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जो दारूं दवा आहिनि दिल खे तुंहिंजूं तवारूं करियां थी कारूं जो बुकी ॿियनियूं न थिए। तूं हबीब तूं तबीब तूं ही डठन रब तूं ॾींहें तूं लाहीअं तूं ही हादी रब आहिनि ई अजब जीअं वारियो वेज विहारीअ। तूं हबीब तूं तबीब तूं दारूं खे दर्दन तूं ॾींहें तूं लाहीअं ॾातर खे ॾुखंदनि तॾहिं फकियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर करियो उनखे। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजी क़ुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान जी जहिड़ो तुंहिंजो नाव बाझ पियो ॾियाई मङा रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव कुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी सो ही सो हू सो अजल सो अल्लाह सो ही सो हू सो अजल सो अल्लाह सो पिरी सो पसाह सो वेरी सो वाहरू उभे उभारियाम निखट सभु नई विया उभे उभारियाम निखट सभु नई विया हिकु मयो ॿियो मेंधरो राति सॼी सारियाम ॻोढ़ा ॻल ॻाढ़ियाम सूरज शाखूं कढियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। धणीअ बाज़ारे जे नाले सां शुरू जेको निहायत महिरबान ऐं असां सभिनी मथां पंहिंजो ख़ासिल ख़ासि इंतिहाई ख़ासि करम ऐं रहम कंदड़ आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध जो आवाज़ सिंध जेको लंडन मां नशर थी पूरी दुनिया ताईं पहुचे थो ऐं उते पहुचे थो जेसि ताईं सिंध मौजूदु आहे। सिंध पंहिंजे जाग्राफियाई हदुनि ताईं न बल्कि दुनिया जे कमो बेश हर मुल्क मंझि सिंध मौजूदु आहे। जिते जिते सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी सम्झी वञे थी सिंधी ॿोलीअ सां सिंधी सकाफ़त सां प्यार कंदड़ मौजूदु आहिनि उते सिंध वसे थी ऐं सिंध पूरे आलम में वसे थी।
ऐं पूरे आलम ताईं सिंध जी सुरहाण, सिंध जी सकाफ़त ऐं मौसीक़ी खे पहुचाईंदड़ प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं। उन ई सूरज शाखूं कढियूं जे सीज़न नंबर 30 मुंद 30 जो प्रोग्राम नंबर 7 साण करे आऊं आहियां अव्हां जी ख़िदमत में हाज़िर, अव्हां जो मेज़बान। मूंखे चवंदा आहिनि यासिर काज़ी। न मां उधमो, न मां उडको, न मां जलवो, न मां झाती। न मां उधमो, न मां उडको, न मां जलवो, न मां झाती। बिरह में बदगुमाननि जो न मां भाती, न बाराती। न मां खंजर, न मां बड़छी, न मां कोडर, न मां काती, न मां बज़मी, न मां रज़मी, न अधराती, न जज़्बाती। मुंहिंजे पारां सिकबर सलाम क़बूल पवे। तव्हां जिते बि रहो पंहिंजनि सां गॾु रहो, खिलंदा, मुरकंदा, महकंदा, बहकंदा, टहकंदा ऐं चहकंदा रहो। मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे, कोसो लगे न वाव सजण खे खुदा करे। जितने सुखन हैं उनमें यही है सुखन दुरुस्त, अल्लाह आबरू से रखे और तंदुरुस्त। अल्लाह तबारक तआला अव्हां जो तन बि दुरुस्त रखे ऐं मन बि दुरुस्त रखे ऐं अव्हां हमेशह ख़ुशियुनि जे पींघुनि में लॾंदा रहो। आमीन सुम आमीन। साईं मुंहिंजा हीअ जेको प्रोग्राम जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हीअ पंहिंजी 7वीं बैठक आहे, 7हों सिलसिला तख़ातुब आहे, 7वीं महफ़िल ऐं बज़्म ऐं तव्हांजी ख़िदमत में पेश थियण जो सिलसिलो। पंहिंजी हीअ 7वीं ओताक, 7वीं कचहरी हिन सीज़न नंबर 30 जी। हिन खां अॻु में 2 सीज़न्स असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु हफ़्ते जो ॿियो वर्किंग डे आहे, ट्यूज़डे अंगारो, ऐं सफ़रुल मुज़फ़र महीनो शुरू थी चुको आहे, मुंहिंजो महीनो ऐं भिटाईअ जो महीनो। इहो मुंहिंजो महीनो कीअं आहे इहे मुंहिंजा पुराणा ॿुधंदड़ त ॼाणनि था, नवनि ॿुधंदड़नि खे बि सुध पइजी वेंदी त इहो मुंहिंजो महीनो कीअं आहे। पर मुंहिंजे भिटाई जो महीनो बि आहे, असांजे भिटाई जो महीनो आहे। ऐं भला भिटाई जी पैदाइश बि हिन ई महीने में थी ऐं लाॾाणो बि, विसाल बि हिन महीने में थियो। हूअं अलाह जे वलियुनि जे लाॾाणे खे लाॾाणो या वफ़ात त न चइबो आहे, विसाल चइबो आहे, छाकाणि त पंहिंजे हक़ीक़ी महबूब सां मिलण जो उन्हनि जो इहो सायो हूंदो आहे। ऐं यकीनन हिन दुरंगी दुनिया खां वधीक ही जेके अलाह जा प्यारा आहिनि उहे उते वधीक सुख में हूंदा पंहिंजे महबूब सां मेले खां पोइ। सो अॼु सफ़रुल मुज़फ़र जी 4हीं तारीख़ आहे, 1442 हिजरीअ जो हिजरी कैलेंडर जे हिसाब सां साल आहे। असू महीनो जेको बकरमी कैलेंडर जो यानी सिंधी कैलेंडर जो आहे, असूअ जा 6 ॾींहं पूरा थी चुका आहिनि। अॼु असूअ जी 7वीं तारीख़ आहे ऐं 2077 बकरमी कैलेंडर जी मुनासिबत सां, सिंधी कैलेंडर जी मुनासिबत सां अॼु तारीख़ आहे। त पोइ प्रोग्राम जो आगाज़ करियूं था धणीअ जे नाले सां ऐं असां धणीअ खे पारत करे सघूं था। हीअ मुनाजात आहे जेका सभिनी खां पहिरियां त भॻत कंवरराम ॻाई, उन खां पोइ साण आबदा परवीन बि हिनखे ॻायो आहे। पर फ़िल वक़्तु मां तव्हांखे घनश्याम वासवाणी, असांजो ॾाढो सुहिणो सिंधी रागी जेको भारत में रहंदड़ आहे, जंहिं खोड़ सारा ख़ूबसूरत गीत ॻाया आहिनि, घनश्याम वासवाणी जे आवाज़ में तव्हांखे इहा मुनाजात ॿुधायां थो ऐं इहा दुआ करियूं था त रब असांजूं दुआऊं अघाए। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। निधन आया मान माणी, निधन आया मान माणी, मुखे आधार तुंहिंजो आहे, आधार तुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। Namiforu.com ओ ॾाढी आहे चंडी दुनिया तो रंगी, बनो दरिया तब को तारू तने, हिकड़ी लहर लोभ जी ॿियो आतिश जा मिहड़ा, बनो सदके करे सा, ओ
ॿिया हिन तारमा ॾाढी आहे चंडी दुनिया तुरंगी ॾाढी आहे चंडी दुनिया तुरंगी बिना धड़िया पंहिंजे बिना धड़िया पंहिंजे कोने को माइट कंहिंजो कोने को माइट कंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो ॾाढो आहे सतायो ॾाढो आहे सतायो दुनिया जे गर्दिश ॾाढो आहे सतायो दुनिया जे गर्दिश ॾाढो आहे सतायो दुनिया जे गर्दिश नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो हो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो घनश्याम वासवाणी जे आवाज़ में प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं जो आगाज़ कयोसीं जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जे समातुनि ताईं ऐं यकीनन फ़क़ति समातुनि ताईं न पर दिलि ताईं बि पहुचे थो छाकाणि त दिल से जो बात निकलती है असर रखती है पर नहीं ताक़त परवाज़ मगर रखती है। ॿियो छा चयो कंहिं सुहिणे उर्दू शाइर त दश्त ले जाए कि घर ले जाए तेरी आवाज़ जिधर ले जाए त हीअ आवाज़ जी दुनिया जो सफ़र आहे अवां जे असांजे विच में जंहिंमें मां तव्हांखे भलीकार थो चवां मूंखे चवंदा आहिनि यासिर काज़ी ऐं जेकॾहिं तव्हां ड्राइव करियो पिया त ड्राइव करियो ध्यान सां ऐं एहतियात सां। हीउ प्रोग्राम हफ़्ते जा 2 ॾींहं अवां जी ख़िदमत में पेश थींदो आहे अंगारे ऐं जुमे ते पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ सिंध जे वक़्त जे मुताबिक़ सुबुह जे 10 लॻे ऐं जेकॾहिं तव्हां यूनाइटेड किंगडम में हिन खे ॿुधो पिया बर्तानिया में ॿुधो पिया त बर्तानिया में सुबुह जे 6 लॻे हीउ प्रोग्राम तव्हां ताईं पहुचंदो आहे अल सुबुह हीउ प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में पेश थींदो आहे। जेकॾहिं रिपीट ब्रॉडकास्ट में हिन प्रोग्राम खे तव्हां नश्र मुक़रर में ॿुधण था चाहियो पिया त शाम जे 6 लॻे पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ ऐं लंडन जे टाइम जे मुताबिक़ बर्तानिया जे मयारी वक़्त जे मुताबिक़ GMT+1 जे मुताबिक़ मंझंदि जे 2 लॻे रिपीट थींदो आहे। इन्हनि 2 प्रोग्राम्स खां सवाइ पंहिंजी मुलाक़ात पंहिंजो मुखा मेलो हिकिड़े 3 प्रोग्राम में बि थींदो आहे जेको बुनियादी तौर ते अंग्रेज़ी प्रोग्राम आहे पर उन अंग्रेज़ी प्रोग्राम में बि गुफ़्तगू सिंध ऐं सिंध जी सकाफ़त ऐं तारीख़ ऐं तहज़ीब ऐं तमदन ऐं करंट अफेयर्स ऐं सियासत ऐं समाजियात ते थींदी आहे। उनजो नालो आहे इंडस मेलोडीज़ ऐं न फ़क़ति गुफ़्तगू सिंध बाबति हूंदी आहे बल्कि प्लेलिस्ट बि सिंधी हूंदी आहे। गीत असां तव्हांजे समातुनि जे नज़र कंदा आहियूं सिंधी गीत उन जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि खे असां अवां जी ख़िदमत में छंछर ते पेश कंदा आहियूं। उहो हफ़्तेवार प्रोग्राम आहे ऐं हीउ जेको प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं इहो हफ़्ते में 2 दफ़ा ट्वाइस अ वीक पेश थींदो आहे। इंडस मेलोडीज़ वंस अ वीक पेश थींदो आहे। छंछर ते पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ 3 पहरनि जो 3 लॻे नशर थींदो आहे ऐं बर्तानिया जे मयारी वक़्त जे मुताबिक़ सुबुह जो कचड़ी मंझंदि वेल यानी 11 लॻे नशर थींदो आहे ऐं उन सां गॾोगॾु रिपीट ब्रॉडकास्ट में जेकॾहिं तव्हां इंडस मेलोडीज़ खे ॿुधणु चाहियो त राति जे 10 लॻे पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ ऐं बर्तानिया जे वक़्त जे मुताबिक़ शाम जे 6 लॻे तव्हांजी ख़िदमत में पेश थींदो आहे। इंडस मेलोडीज़ वीकेंड ट्रीट जे तौर ते तव्हांजे ख़िदमत में पेश थींदो आहे। सो असांजे मुलाक़ात जा इहे 2 सिलसिला आहिनि यानी मजमूई तौर ते उन्हनि सिलसिलनि जो तादाद 3 आहे पर प्रोग्राम 2 आहिनि जेके तव्हांजी ख़िदमत में पेश थींदा आहिनि। अॼोके प्रोग्राम जे विचूर जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां कुझु सियासत जो ज़िक्र कंदासीं कुझु समाजियात जो ज़िक्र कंदासीं घनश्याम वासवाणी जे आवाज़ खां पोइ जेके आवाज़ तव्हांजे समातुनि ताईं पहुचाईंदासीं उन में बरसग़ीर जे शहनशाह ग़ज़ल
ख़ान साहब मेहदी हसन ख़ान खे असां शामिल कंदासीं सिंधीअ में ॻाईंदे फिल्म मूमल राणो जो ख़ूबसूरत गीत तव्हां ताईं पहुचाईंदुमि। रूना लैला जो आवाज़, तामीर हुसैन जो आवाज़ बि शामिल रहंदो, अलन फ़क़ीर खे बि शामिल कंदासीं, मंज़ूर सखीरानी, मोहम्मद यूसुफ़ ऐं फ़िरोज़ गुल जे आवाज़ खे शामिल कंदासीं। फ़िरोज़ गुल जूं कंपोज़िशन्स त तव्हां ॿुधंदा आहियो ऐं पसंदि बि कंदा आहियो, पर फ़िरोज़ गुल जे पंहिंजे आवाज़ खे बि अॼोके प्रोग्राम में शामिल कंदासीं। मज़हर हुसैन बि अॼोके प्रोग्राम में शामिल रहंदो ऐं उन सां गॾोगॾु ओल्ड इज़ गोल्ड में जीवणी बाई जे आवाज़ खे शामिल कंदासीं। जिन शाइरनि जी शाइरी तव्हां ताईं असां पहुचाईंदासीं उन्हनि में द ग्रेट तनवीर अब्बासी शामिल आहे, जंहिंजी शाइरी खे असां प्रोग्राम में शामिल कंदासीं। उस्ताद बुखारी जी शाइरी खे शामिल कंदासीं। ताजल बेवस जी शाइरी खे प्रोग्राम में शामिल कयो वेंदो। कुझु फिल्मी गीत बि प्रोग्राम जो हिसो रहंदा। त इहो आहे असांजे अॼोके हिन प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं जो विचूर। कुझु पंहिंजा चौसठा जेके करंट अफेयर्स जी मुनासिबत सां गुज़िरियल कुझु ॾींहंनि में ऐं गुज़िरियल हफ़्ते जे दौरान या गुज़िरियल वीकेंड जे दौरान ओवर द वीकेंड शाया थिया आहिनि, उहे बि अव्हांजी ख़िदमत में ज़रूरु पेश कंदासूं। त इहो असांजे अॼोके प्रोग्राम जो सिटराव आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे प्लेलिस्टूं पसंदि ईंदी, गीत पसंदि ईंदा। सुरनि सां गॾोगॾु जेका गुफ़्तगू आहे उहा पंहिंजी इन करे आहे त पंहिंजी धरतीअ बाबति आहे, पंहिंजनि माण्हुनि बाबति आहे, उन जे माज़ी ऐं हाल मुतालिक़ आहे, तंहिंजे करे उहा गुफ़्तगू पंहिंजी बि लॻे थी। त पोइ तव्हांखे वठी थो हलां फिल्म गैरत जो सुवाल जे हिन नग़मे जे तरफ़, जेको रूना लैला जो ॻायल आहे। अपबीट सॉन्ग आहे। मूंखे उमेदु आहे तव्हां जेकॾहिं ड्राइव करियो पिया त तव्हांजूं आङुरियूं पंहिंजो पाण स्टीयरिंग ते उन रिधम सां गॾु हलणु शुरू कंदियूं ऐं तव्हां हल्को हल्को झूमण बि शुरू कंदव। त पोइ मां चाहियां थो तव्हांजो मूड बहितर थिए। हिन गीत खे ॿुधो। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं। लिखी छो तो दिल परा लिखी छो तो जाना थी मां तू ही आहे चोर 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 मुंहिंजे दिल जा चोर। दिल परा लिखी छो तो जाना थी मां तू ही आहे चोर 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 मुंहिंजे दिल जा चोर।
आहियां हमीदा खूंद ऐं अवीं ॿुधी रहिया आहियो सिंध जी सूंह प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं। सूरज शाखूं कढियूं। हर घिटी हर जाए तू रोशनी फैलाए तू, हर घिटी हर जाए तू रोशनी फैलाए तू, जिंदगी में रंग भर सूंह सा सहकार कर, प्यार जो इजहार कर, जिंदगी या मुख्तसर, जिंदगी या मुख्तसर। दिलबरा लिखी छो थो ॼाणा थी मां तूं ई आहीं चोर 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 मुंहिंजे दिलि जो चोर। हीअ त इल्ज़ाम आहे सौ सिधो, ऐं न फ़क़ति इल्ज़ाम आहे बल्कि हुन सां गॾोगॾु धमकी बि रूनाल लाइ ॾेई रही हुई त मां हाणे थाणेदार खे रिपोर्ट बि लिखाईंदसि। सो डिॼणु घुरिजे, ऐं यकीननि इहो जंहिंजो ॾोह आहे उनखे लिखणु घुरिजे, रूपोश थी वञणु घुरिजे, न त पोइ कार्रवाई थी सघे थी, कानूनी कार्रवाई थी सघे थी। ऐं तव्हांखे ख़बर त अॼुकल्ह कानून केॾो सख़्तु आहे असांजे मुल्क में। नैब उन्हनि खे पकड़े थी जिन जो अहिड़ो ॾोह आहे जेको ओतिरनि ई रुपयनि जा मुचलका जमा कराइण सां, ओतिरनि ई रुपयनि जी गारंटी आहे, उन जा बॉन्ड्स जमा कराइण सां ज़मानत सही सिधी पई आहे। पर जीअं त कंहिं धुर खे तकलीफ़ ॾियणी आहे त पोइ नैब तमामु फुर्तीअ मंझां कमु ॾेखारे थी। प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं, जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं पंहिंजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं ऐं पेश करे रहिया आहियूं। ऐं मां उन्हनि महिरबाननि जो बेहद थोराइतो आहियां जेके असांजे प्रोग्राम खे पसंदि कनि था ऐं पंहिंजो फीडबैक ॾियनि था। हीउ प्रोग्राम अव्हांजी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी वेबसाइट जे रस्ते, जॾहिं तव्हां वेबसाइट ते वेंदव त उते लिसन लाइव जो ऑप्शन आहे, त तव्हां उनखे जॾहिं क्लिक कंदव त तव्हां लाइव ॿुधी सघो था कंहिं बि ब्राउज़र ते, चाहे तव्हां पंहिंजे फ़ोन रस्ते ॿुधणु चाहियो, चाहे उहा एंड्रॉइड फ़ोन हुजे या आई फ़ोन हुजे, उनजे रस्ते बि तव्हां ॿुधी सघो था। कंहिं ब्राउज़र ते तव्हां पंहिंजे लैपटॉप ते बि या पंहिंजे डेस्कटॉप ते बि ॿुधी सघो था। पर जेकॾहिं तव्हां रेगुलरली ॿुधो था हिन प्रोग्राम खे या ॿियनि प्रोग्रामनि खे या रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशियात खे, त बहितर आहे त तव्हां प्ले स्टोर तां असांजी मोबाइल फ़ोन ऐप डाउनलोड करे वठो। जेकॾहिं एंड्रॉइड फ़ोन आहे तव्हां वटि त उहो तमामु ईज़ीली तव्हां डाउनलोड करे सघो था। प्ले स्टोर ते वञी तव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सर्च बॉक्स में लिखंदव त तव्हांखे असांजो जेको ख़ूबसूरत माइक्रोफोन वारो लोगो आहे, जेको यकीननि तव्हांजूं नज़रूं सुञाणनि थियूं, उन लोगो सां सिंगारियल आइकॉन नज़र ईंदो, जंहिंखे तव्हां डाउनलोड कंदव त तव्हांजे फ़ोन ते उहो आइकॉन महफ़ूज़ थींदो, ऐं जॾहिं बि तव्हां उनखे क्लिक कंदव त 24 कलाक सिंध जी सुराण तव्हां ते पहुचंदी। सिंध जी सकाफ़त ऐं तारीख़ ऐं तहज़ीब ऐं तमदन ऐं मौसीक़ीअ जो आवाज़ जे रस्ते इहे सभई रंग तव्हां ताईं पहुचंदा। मां कुझु महिरबाननि जा थोरा मिलणु चाहियां थो जिन असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो, पर उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ प्रोग्राम लाइव जेको नशर थिए थो, सो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मोबाइल फ़ोन ऐप ऐं उन सां गॾोगॾु वेबसाइट जे लिसन लाइव जो ऑप्शन सां गॾोगॾु हिन प्रोग्राम खे लाइव तव्हां मुंहिंजे ज़ाती चैनल यासिर काज़ी तां YSIRQAZI तां बि ॿुधी सघो था। लाइव तव्हां हिन प्रोग्राम खे ॿुधी सघो था, ॿुधो पिया। या जेकॾहिं तव्हां डायरेक्ट लिखणु चाहियो एड्रेस बार में, त उन में तव्हां youtube.com/FMWQY लिखंदव। FMWQY त डायरेक्ट तव्हां मुंहिंजे चैनल जी प्लेलिस्ट ते अची वेंदो, ऐं उन में लाइव जो ऑप्शन ईंदो त लाइव तव्हां हिन प्रोग्राम खे ॿुधी सघो था। ऐं लाइव ॿुधण खां पोइ उहो हमेशह जे लाइ उते महफ़ूज़ रहंदो। तव्हां कॾहिं बि पंहिंजी सहूलियत आर जॾहिं बि उनखे ॿुधणु चाहियो त तव्हां ॿुधी सघो था। फरमान शेख साहब, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो ऐं पसंदीदगी जो इज़हार सुहिणनि लफ़्ज़नि में असां ताईं पहुचायो, जंहिंजे लाइ बेहद थोराइतो आहियां तव्हांजो। रज़ा मोहम्मद ज़रदारी, असांजो ॾाढो पुराणो ॿुधंदड़, नौजवान ॿुधंदड़, पंहिंजे हिकिड़ी मुनफ़रिद राय जो इज़हार असांजे हर प्रोग्राम में कंदो आहे। तव्हांजी महिरबानी। तव्हां सूरज शाखूं कढियूं सां सलाहियल आहियो। गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी महिराण रंग में तव्हां कॉल करे प्रोग्राम में शामिल थींदा आहियो। ऐं हिकु ॿ दफ़ो असां तव्हांजी यूनिवर्सिटी में बि आयासीं, जावेद जब्बार साहब समेत आयासीं, पर तव्हां सां मुलाक़ात जो इतफ़ाक़ न थी सघियो। पर तव्हां जहिड़ा रोशन ज़हन असांजा नौजवान उहे प्रोग्राम खे ॿुधनि था, जंहिंजे लाइ मां ॾाढो ख़ुशि आहियां ऐं असांजो सॼो समूरो सत ख़ुशि आहे। शाहिद अली चांडियो साहब, तव्हां प्रोग्राम खे ॿुधो पिया, पसंदि कयो पिया। दुआ आमिर अली, तव्हांजो फीडबैक असां ताईं पहुतो। HK चांडियो, तव्हांजी महिरबानी। राजा सोलंगी साहब, तव्हांजो फीडबैक बि असां ताईं पहुतो। ज़मीर हुसैन साहब, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो। दिल नवाज़ मंगवाणो साहब, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो। इनामुल्ला पंवर साहब, तव्हांजो बि असां ताईं फीडबैक पहुतो, जंहिंजे लाइ मां तव्हांजो बेहद थोराइतो आहियां। निशा चांडियो असांजे प्रोग्राम खे ॿुधो ऐं पसंदि कयो, ऐं ख़ासि तौर ते सपना नुसरत जे प्रोग्राम खे, हुनजे इंटरव्यू खे पसंदि कयो, जेको असां गुज़िरियल जुमे वारे प्रोग्राम में नशर कयो हुयोसीं। जन्नत रशीद, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो। वसीम अहमद साहब, तव्हांजी महिरबानी जो तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो। वसी चांडियो, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो। पारस चांडियो, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो। मंसूर अली मेमण साहब, तव्हांजी महिरबानी। ॾाढू परमार, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो। ॾाढू परमार बि असांजो ॾाढो पुराणो ॿुधंदड़ आहे, ऐं मां हुनखे उर्दू प्रोग्राम में चवंदो आहियां अनार परमार। सो तव्हांजी महिरबानी। अदा मामा, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो। जुनेद ख़ान, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो। मानूर इस्माइल, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम जी पसंदीदगी ज़ाहिर कई। सोबिया मुग़ल, नवाब शाह में तव्हां प्रोग्राम खे पसंदि करियो पियो। शिकारपुर में
सैयद आसिम अली शाह साहब असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो ऐं पसंदीदगी असां ताईं पहुचाई। हमीर ख़ान साहब तव्हांजी महिरबानी जो तव्हां बि प्रोग्राम खे पसंदि कयो ऐं तव्हां जेको गीत ॿुधणु चाहियो आहे सो असांजी ऑडियो लाइब्रेरी में त मौजूदु कोन्हे, जेकॾहिं तव्हां वटि मौजूदु आहे तव्हां असां सां शेयर करियो। मुंहिंजे ईमेल एड्रेस ते मूंखे मोकिले ॾियो djasirqazi@yahoo.com djyasirqazi@yahoo.com ते, त असां ज़रूरु प्रोग्राम में तव्हांजे थोरनि सां शामिलु कंदासूं। साहब नासिर तव्हांजी महिरबानी, तव्हां जेतोणीक सिंधी नथियूं सम्झो तॾहिं बि उनजे बावजूदि बि तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो, ॿुधो बि ऐं पसंदि बि कयो, जंहिंजे करे मां तव्हांजो बेहद थोराइतो आहियां। ऐं शाहिद अबरो साहब इन प्रोग्राम खे पसंदि करे थो ऐं ॾाढनि सुहिणनि लफ़्ज़नि में तव्हां हुनजो इज़हार कयो आहे। पसंदि करणु ॿी ॻाल्हि आहे, सुहिणनि लफ़्ज़नि में इज़हार करणु उहा ॿी ॻाल्हि आहे, जंहिंजे लाइ मां तव्हांजो बेहद थोराइतो आहियां जो तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं न फ़क़ति शामिलु थियो बल्कि उन सां गॾोगॾु तव्हांजी पसंदीदगीअ जा रंग बि प्रोग्राम में शामिलु रहिया। शगुफ़्ता तव्हां इन प्रोग्राम खे शिकारपुर खां ॿुधो पियो ऐं पसंदि करियो पियो। तव्हां चओ त कॾहिं शिकारपुर में कॾहिं कराची में तव्हां प्रोग्राम खे ॿुधंदियूं आहियो, जंहिंजे करे मां तव्हांजो बेहद थोराइतो आहियां। निगत सीमा तव्हां बि प्रोग्राम खे पसंदि कयो, जंहिंजे लाइ मां तव्हांजो बि शुक्रगुज़ार आहियां। वठी थो हलां तव्हांखे फिल्म मूमल राणो तरफ़। ऐं फिल्म मूमल राणो जेका आहे उहा मुकमल न थी सघी, यानी सिल्वर स्क्रीन जे परदे ते नमूदार त न थी सघी, पर उनजा सुहिणा गीत तनवीर अब्बासीअ लिखिया ऐं उन्हनि सुहिणनि गीतनि खे असां अॼु ॾींहं ताईं मुख़्तलिफ़ रेडियोज़ तां वॼायूं पिया। एॾा ख़ूबसूरत गीत हुआ जिन में मलका तरन्नुम नूरजहां जे आवाज़ में बि ॻायल गीत हुआ। हिकिड़ो मशहूरु सराइकी गीत ॾाची वालिया मोड़ मुहारवे, उहो बि असां शामिलु कंदा रहंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में, उहो बि शामिलु हुयो। ऐं उन सां गॾोगॾु मेहदी हसन जे आवाज़ में बि ख़ूबसूरत गीत शामिलु रहियो। ऐं हिन फिल्म जो हीरो ज़हूर अफ़गान हुयो ऐं ज़हूर अफ़गान साहब जो असुलु ताल्लुक़ु लखी ग़ुलाम शाह सां आहे। उन्हनि जे ख़ानदान जो ताल्लुक़ु ऐं उन जे ख़ानदान जा खोड़ सारा फ़र्द ॼातल सुञातल आहिनि, असां सभिनी जे लाइ ॼातल सुञातल आहिनि। ज़हूर अफ़गान जो वॾो भाउ डॉक्टर AQK अफ़गान, डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान अफ़गान सिंध यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज जो पहिरियों प्रिंसिपल हुयो, जंहिं सिंध यूनिवर्सिटीअ में पहिरियों इंजीनियरिंग कॉलेज खोलियो ऐं उन जूं बि तालीम जे हवाले सां वॾियूं ख़िदमतूं आहिनि। कंहिं दौर में को नारो मशहूरु थियो हुयो, सिंध जी जान डॉक्टर अफ़गान। डॉक्टर अफ़गान सिंधी माण्हुनि खे ऐं उनजे वालिदैन खे इहो शऊर ॾिनो। कंहिं ज़माने में सम्झो वेंदो हुयो त या डॉक्टर थियणु वॾी ॻाल्हि आहे छोकिरे जे लाइ करियर जे लिहाज़ खां, या वकील थियणु वॾी ॻाल्हि आहे। हुन ॻोठ ॻोठ झर झंग वञी माण्हुनि खे इहा जागरता ॾिनी त इंजीनियरिंग बि हिकिड़ो शोबो आहे। इंजीनियर थियण खां पोइ माण्हू रोड ठाहींदा, पुलियूं ठाहींदा, या बिजलीअ जा इलेक्ट्रिकल इंजीनियर थींदा त उहे पावर जनरेशन जो कमु कंदा। उन्हनि खे उहो शऊर ॾिनो ऐं सिंध यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज में सिंध जे ॿहिराड़ियुनि जा छोकिरा आणे, नौजवान छोकिरा आणे ऐं उन्हनि खे पाढ़ियो ऐं सिंध जे माण्हुनि खे इंजीनियरिंग जी तालीम जो शऊर ॾींदड़ डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान अफ़गान आहे ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी टीम में शामिलु रहियो, तालीमी टीम में। उन सां इख़्तिलाफ़ बि रहियसि, उहे हर हाकिम सां, हर उसूली माण्हू जा इख़्तिलाफ़ रहंदा आहिनि किन किन ॻाल्हियुनि ते। सो कॾहिं असां डॉक्टर AQK अफ़गान जे हवाले सां तफ़सील सां ज़िक्र कंदासीं। डॉक्टर AQK अफ़गान जो भाणे जो इक़बाल तरीन सिंधी ड्रामनि जो, नाटक रंग नाटक सभा जो मशहूरु ख़ूबरू हीरो रहियो, मंज़ूर कुरैशी साहब जंहिंजो बैचमेट, ऐं उन सां गॾोगॾु जिसाफ़ GSN स्टूडेंट फेडरेशन जो बानी रहियो, जंहिं GSN जो जेको मौजूदा झंडो आहे ॻाढ़ो झंडो कुहाड़ीअ वारो, उहो उन डिज़ाइन कयो साईं JM सैद जे उन टीम जो हिसो रहियो जेका शागिर्दनि जी टीम हुई जिन जिसाफ़ ठाही, उहो भाणे जो हुयो डॉक्टर AQK अफ़गान जो। त ज़हूर अफ़गान जेको हिन फिल्म जो हीरो रहियो, अॼुकल्ह इस्लामाबाद में क़यामी आहे, उहो डॉक्टर AQK अफ़गान जो नंढो भाउ हुयो। ॾिसो ॻाल्हि ते ॻाल्हियूं थी यादि अचनि त कीअं हिस्ट्री थी खुले पई, हिस्ट्रीअ जा ताक़िया था खुलनि पिया। सो ज़हूर अफ़गान जे ख़ूबसूरत ख़ूबरू अदाकारीअ सां सजाइल इहा फिल्म हुई, पर रिलीज़ न थी सघी, इहो असांखे अफ़सोस आहे। डॉक्टर AQK अफ़गान जूं खोड़ सारियूं वर्सीअ जूं तक़रीबात मूंखे होस्ट करण जी ख़ुशकिस्मती नसीब थी आहे, मुख़्तलिफ़ शहरनि में, कॾहिं कराचीअ में, कॾहिं हैदराबाद में, कॾहिं नवाबशाह में। त मां ज़हूर अफ़गान खे जॾहिं पंहिंजे वॾे भाउ ॻाल्हाइण जे लाइ घुराईंदो आहियां त मां सदाईं फिल्म मूमल राणो जो हवालो ॾींदो आहियां ऐं भिटाई जे मूमल राणे मंझां ई कोई न कोई बैत पढ़ी खेसि घुराईंदो आहियां, जंहिंजी खेसि बि ख़ुशी थींदी आहे। सो ज़हूरुद्दीन अफ़गान ते पिक्चराइज़ थियल हीअ फिल्म ऐं उन मंझां तनवीर अब्बासीअ जा ॿोल, मेहदी हसन जो आवाज़, पिरीं अव्हां सां प्रीत लॻाए वरितोसीं वेराग। अचो त ॿुधूं। अव्हां सां प्रीत लॻाए वरितोसीं वेराग, है अला वरितोसीं वेराग। दिल में दुख जो दूं दुखाए, दिल में दुख जो दुखाए, कैसी दुनिया त्याग, ओ अला वरितोसीं वेराग, है अला वरितोसीं वेराग।
सॼो संसार अलोम्या लुंज समूरो प्यार अला सुन सॼो संसार अलोम्या लुंज समूरो प्यार वातू वीह वञन थियूं लेकिन वातू वीह वञन थियूं लेकिन आहे किथे बि न भाग हो साईं वरतो से वेराग है अला वरतो से वेराग यार में फासे को न प्रीत करे अला को न मोह जे यार में फासे को न प्रीत करे पहुँचे किए को पिरियन पहुँचे किए को पिरियन ताईं अहड़ा कंहिंजा भाग हो साईं वरतो वेराग पीरी अव्हां सां प्रीत लगाए वरतो वेराग है अला वरतो वेराग पिरी अव्हां सां प्रीत लॻाए वरितोसीं वेराग ॿुधी रहिया हुआसीं मेहदी हसन जे आवाज़ में शहनशाह ग़ज़ल जे आवाज़ में डॉक्टर तनवीर अब्बासी जा ख़ूबसूरत ॿोल ऐं जंहिंजो ख़ूबसूरत ग़ज़ल तव्हां मंझां खोड़ सारनि बाज़ौक़ सामीन पसंदि कयो जेको जुमे वारे प्रोग्राम में मूं नशर कयो हुयो। अव्हां न आहियो त पंहिंजी दिलि बहारुनि सां था विंदरा आहियूं असांजे जे अव्हां ईंदव बहारुनि खे न ॾिसंदासीं। सो साईं मुंहिंजो तव्हां सभई हिन प्रोग्राम में शामिल आहियो ऐं अव्हां सभिनी खे असां भलीकार था चऊं। 20 सेप्टेम्बर ते 2 ॾींहं अॻु आचर वारे ॾींहुं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मेज़बानीअ में इस्लामाबाद में वफ़ाक़ी राजधानीअ में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस APC मुनक़िद थी। अलायंस ठाहियो वियो, हिकिड़ो इतिहाद ठाहियो वियो जंहिंखे मूवमेंट जो नालो ॾिनो वियो पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट। जेके मुख़ालिफ़ धुर जा मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि उहे गॾिजी वेठा चाहे उहे कुझु कनि या न कनि। आहे त सिंधी वारो पहाको त जिते लोभी हुजनि उते ठोगी बुख कोन मरंदा। न हुननि असांखे पटका ॿुधाया न हींअर जेके मौजूदा हिते मौजूदु आहिनि हुकूमत कनि पिया असां ते राज कनि पिया। उन्हनि वटि त अहलियत जी बि कमी आहे, मैनेजमेंट ऐं गवर्नेंस जी बि कमी आहे। चवनि था नियत ठीकु है, नियत ठीकु है त पोइ इहो ईअं ई आहे त मां कंहिं माण्हूअ खे रस्ते तां पकिड़े ऐं जहाज़ हलाइण जे लाइ विहारे छॾियां ऐं पोइ चवां त हाणे तूं जहाज़ उॾार त ज़ाहिर आहे उहो क्रैश ई कंदो जहाज़ खे। उहो बार बार इहो चवंदो रहे त न जहाज़ इनशाला कोन किरंदो छाकाणि त मुंहिंजी नियत ठीकु आहे। नियत ठीकु हुजण सां गॾोगॾु कुझु तरबियत बि ज़रूरी हूंदी आहे, को विज़न बि ज़रूरी हूंदो आहे जेको कोन्हे। पर न कमी कुंवारितनि में आहे न घटिताई घोटेतनि में आहे। त ईअं बि कोन्हे त जेके गॾिजी वेठा सभई उन APC में उहे को हमदर्द आहिनि असांजा या उन्हनि खे असांखे माज़ीअ में ख़ासि तौर ते सिंध जी गवर्नेंस जे हवाले सां असां ॾिसूं त 12 सालनि खां वठी जेका जमात पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका दावा कंदी हुई यकीनी तौर ते हाणे उहा दावा त छसी आहे त पाकिस्तान जी वॾे में वॾी पॉलिटिकल पार्टी पाकिस्तान जी वॾे में वॾी पॉलिटिकल पार्टी नाहे रही उहा आहे कहिड़ी इहा बि ख़बर कान्हे का। पर उन सिंध में कहिड़ो तालीमी इनकलाब आणे छॾियो, कहिड़ो साफ़ पीअण जो पाणी असांखे मुहैया कयूं, कहिड़ियूं सिहत जूं सहूलियतूं असांखे ॾिनूं, कुते जे चक
चक पाइण जी वैक्सीन असां वटि कोन्हे। जेके महिराण रंग जा ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे उहो आसिफ़ यादि हूंदो, काज़ी अहमद जो, जेको वीचारो काज़ी अहमद में पंहिंजे ॿारड़े खे कुते जे चक पवण जे करे वैक्सीन जे लाइ दर दर ठोकरूं पियो खाए ऐं उन कॉल करे ऐं असांखे चयो त तव्हां महिरबानी कयो। जंहिंखां पोइ असां पहिरीं इहो अरेंज कयोसीं दोस्तनि खे चवात करे त कराचीअ में उनजी वैक्सीनेशन थी वञे, पर पोइ उनखे सफ़र खां बचाइण जे लाइ दोस्तनि खे चइबो आहे न त जेकॾहिं असां जहिड़े आम माण्हूअ जे चवण ते को डॉक्टर ओब्लाइज कंदे जेकॾहिं कंहिं ॿारड़े खे उन रेबीज़ जो जेकॾहिं वैक्सीन लॻाए थो सघे पियो त हुकूमती सतह ते भला छो नथो थी सघे, या इंतिज़ामी सतह ते डिप्टी कमिश्नर या असिस्टेंट कमिश्नर या MPA तरह जो या काउंसलर या तालके नाज़िम या ज़िले नाज़िम या एडमिनिस्ट्रेटर उहे छो नथा ॿुधनि पिया लोकल सतह ते माण्हुनि जी फ़रियाद। उन्हनि पंहिंजे पाण ते एॾो खौल छो चाढ़े छॾियो त आम माण्हू उन्हनि ताईं न पहुची सघे। मूंखे उमेदु आहे त रज़ा मोहम्मद ज़रदारी समेत जेके पुराणा ॿुधंदड़ ॿुधनि पिया उन्हनि खे आसिफ़ वारो उहो वाक़ियो यादि हूंदो, ॾाढो यादगार वाक़ियो हुयो। सो चवण जो मक़सदु इहो त इहो हीअं जेको गॾिजी वेहण वारो सिलसिलो आहे, जेको मथां गॾे वेहण वारो सिलसिलो आहे, त उहो तव्हां ॾिसो त जेकॾहिं सुभाणे इन्हनि सभिनी मंझां कंहिंखे बि आसिरो मिलियो त तव्हांजा केसिस ख़तमु था थियनि पिया त उहो पोइ ते नज़र ई कोन ईंदो, छाकाणि त दुनिया जो वॾे में वॾो जेको मज़हब आहे सो मुफ़ाद आहे ऐं हुन मुफ़ाद जे तहत सभई गॾिजी वेठा आहिनि। इहा सॼी लफ़ाज़ी हुई जेतोणीकि हुन में लंडन मंझां अॻे अल्ताफ़ ज़ैन ख़िताब कंदो हुयो, हाणे लंडन मंझां नवाज़ शरीफ़ साहब थो ऑनलाइन ख़िताब करे, ऐं ज़रदारी साहिबु कराचीअ मंझां वीडियो लिंक ते मौजूदु हुयो। उन चयो त हाणे असां गॾु आहियूं ऐं गॾु आहियूं ईअं पई चई ॼण त को मुल्क जी तामीर ऐं तरक़ीअ में सभई शोभा गॾु थिया आहिनि, सभई पंहिंजनि मुफ़ादनि जे लाइ गॾु आहिनि। सुभाणे कंहिंखे बि आसिरो मिलियो त भई तव्हांजा असां केसिस ख़तमु था कयूं पिया त उहो इन्हनि सभिनी खां पंहिंजो पाण धार थी वेंदो। सो अवाम खे बेवकूफ़ बणिजण जी ज़रूरत कान्हे का, इहो न्यूज़ में रहण जे लाइ हिकिड़ो कुझु ॾींहंनि जे लाइ हिकिड़ो मीडिया शो थियो, पर इहा ज़रूरी ॻाल्हि आहे त हुकूमती हल्कनि में वॾी खलबली मतल आहे, उते माना टिमझण आहे, उते बेचैनी आहे, त हाणे छा थियण वारो आहे, कुझु थिए या न थिए, पर बहरहाल बेचैनी पंहिंजी जाइ ते आहे। सो असां पंहिंजे हिन प्रोग्राम में सूरज शाखूं कढियूं में जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर थिए पियो, कुझु असां अखि पटींदा आहियूं त करंट अफेयर्स ते बि, हालात हाज़िरा ते बि नज़र हुजे। तामीर हुसैन जे आवाज़ में हिन गीत खे शामिल करियूं था प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में। खूबसूरत खता थी रही, खूबसूरत खता थी रही, दीदहुमता फिदा थी रही, दीदहुमता फिदा थी रही, खूबसूरत खता थी रही, खूबसूरत खता थी रही, दीदहुमता फिदा थी रही, दीदहुमता फिदा थी रही, खूबसूरत खता थी रही, खूबसूरत खता थी रही। जा कुलण
दीद हुन तां फिदा थी रही दीद हुन तां फिदा थी रही खूबसूरत खता थी रही खूबसूरत खता थी रही दीद हुन तां फिदा थी रही दीद हुन तां फिदा थी रही खूबसूरत खता थी रही खूबसूरत खता थी रही खूबसूरत खता थी रही मां आहियां महताब अकबर राशिदी ऐं अवी ॿुधी रहिया आहियो मुंहिंजे पसंदि जो प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं सॼी सिंध में। साईं मुंहिंजा तामीर हुसैन जे आवाज़ खे प्रोग्राम में शामिल कयोसीं ऐं मानूर इस्माइल इन गीत खे ॿुधण जी फरमाइश कई हुई। उन्हनि खे इहो गीत पसंदि आहे। मूंखे उमेदु आहे त असां तव्हांजी फरमाइश ते इन गीत खे नशर कयोसीं त तव्हां इन गीत खे ॿुधी ख़ुशि थियो हूंदव। पंहिंजो फीडबैक असां ताईं पहुचाइजो ऐं फीडबैक मां मुराद इहा न आहे सामीन त फ़क़ति तारीफ़ हुजे, उन में कहिड़नि मौज़ूअनि ते गुफ़्तगू थी सघे थी, कहिड़ा मौज़ू तव्हां सम्झो था त असां हाईलाइट करियूं, कहिड़ा मौज़ू तव्हां सम्झो था त हाईलाइट करणु घुरिजनि, कहिड़नि मौज़ूअनि ते ॻाल्हि थियणु घुरिजे, कहिड़नि मौज़ूअनि ते कंहिंसां गुफ़्तगू थियणु घुरिजे, इहो बि तव्हां ॿुधाए सघो था। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां तव्हांजी ख़िदमत में पेश पियो थिए। अॼु सीज़न नंबर 3 जो प्रोग्राम नंबर 7 तव्हां ताईं असीं पहुचायूं पिया। पंहिंजी मुलाक़ात छंछर ते थी हुई ऐं छंछर वारे ॾींहुं यानी पहिरीं सफ़र मुज़फ़र ते भिटाई जे महीने जो पहिरियों ॾींहुं हुयो। पहिरीं सफ़र मुज़फ़र मुताबिक़ 19 सेप्टेम्बर 2020 ते सिंधी ॿोली जी नामियारी अख़बार रोज़ानी अवामी आवाज़ कराचीअ में जेको मुंहिंजो चोस्ट्रो या कतो छपियो हुयो उनजो उनवान हो काल्ह खां अबतर अॼु। अबतर चइबो आहे वधीक ख़राबु हालत वारो, काल्ह खां अबतर अॼु। उन में मूं अर्ज़ु कयो त अॻियनि बि कोन के पटका ॿधाया, अॻियनि बि कोन के पटका ॿधाया। साॻी ॻाल्हि जेका मूं हिन गीत खां अॻु पे कई त अॻियनि बि कोन के पटका ॿधाया, बचल कुझु नूर हाणोकनि विञायो। अॻियनि बि कोन के पटका ॿधाया, बचल कुझु नूर हाणोकनि विञायो। असां हर दौर में ओढ़े जा ओढ़ा, असां हर दौर में ओढ़े जा ओढ़ा, असांजो ॼण हिते ॼापण अजायो, असांजो ॼमण हिते अजायो आहे। अच्छा, खोड़ सारे माण्हुनि जो असां वटि कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे त फ़र्ज़ु करियो इहो मूंखे कॉलम्स में ॾाढो तल्ख़ तजुर्बो थींदो आहे त जेकॾहिं मां हुकूमत जे कंहिं पॉलिसीअ जे ख़िलाफ़ु जेकॾहिं कॉलम लिखां थो, सभिनी खां पहिरीं त इहो हूंदो आहे त सभई दोस्त जेके पढ़ंदड़ आहिनि उन्हनि मंझां मेजॉरिटी, उन्हनि मंझां अक्सरियत इहो सम्झंदी आहे त इहो कॉलम नवीस जेको कॉलम लिखे थो पियो इहो उनजी ज़ाती सियासी वाबस्तगीअ जो ग़माज़ आहे। ईअं हरगिज़ कोन्हे को, उहो हर पॉलिसीअ ते पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू हिकिड़ो रखंदो आहे। मिसाल तौर ते सिंध हुकूमत जे हवाले सां उनजे सकाफ़त खाते सियाहत खाते जे पॉज़िटिव पहलुअनि जे हवाले सां असां इंडस मेलोडीज़ में ज़िक्र कयोसीं त कीअं हुननि मकलीअ खे डीलिस्ट थियण खां बचायो, कीअं हू कोशिश में आहिनि त कारूंचर जबल खे शामिल कयो वञे उन हेरिटेज वर्ल्ड हेरिटेज साइट लिस्ट में जेका यूनेस्को जे पारां तरतीब ॾिनल आहे। गॾियल क़ौमुनि जो जेको सकाफ़त जो इदारो आहे, सकाफ़त जे संभाल वारो इदारो आहे, उनजी लिस्ट में शामिल कराए, उनजे हेरिटेज लिस्ट में शामिल कराए, त उहो हिकिड़ो पॉज़िटिव पहलू हुयो। पर उन सिंध हुकूमत ॿियनि शोबनि में छा कयो आहे, सिहत जे शोबे में छा कयो आहे, तालीम जे शोबे में सवाइ सरदार शाह जे वज़ारत वारे दौर खे छॾे करे बाक़ी छा कयो आहे, ओवरऑल गवर्नेंस जे लिहाज़ खां छा कयो आहे, आपाशीअ जे मैदान में छा कयो आहे, त ज़ाहिर त मां उन ते हिकिड़ी नाक़दाना राय रखंदो हूंदुसि। त दोस्त सम्झंदा आहिनि, अच्छा दोस्त पोइ अक्सर राय ॾींदा आहिनि। मिसाल तौर ते मां हुकूमत जी कंहिं पॉलिसी जे ख़िलाफ़ु लिखियो त हू इहो सम्झंदा त हीउ पीपल्स पार्टीअ जो आहे, त हू चवंदा त साईं हुननि कहिड़ा असांखे पटका ॿुधाया। बाबा उन्हनि बि कोन ॿुधाया, पर मां हिन वक़्तु पर्टिकुलरली ॻाल्हि थो करियां उन पॉलिसी जी जेका हुकूमत जी आहे। त इहो न सम्झणु घुरिजे त जेकॾहिं कोई हुकूमत जी पॉलिसी ते तनक़ीद थो करे त उहो पीपल्स पार्टी जो हमदर्द आहे, या कोई पीपल्स पार्टी ते तनक़ीद थो करे त उहो PTI जो वर्कर आहे। हिकिड़ो आम जेको ख़ासि तौर ते एनालिस्ट आहे, जेको तज्ज़ियाकार आहे, उहो न्यूट्रल हूंदो आहे। उहो जंहिंजी बि ग़लती हुजे त उनजी निशानदेही करण जो कमु आहे। जेको मूं हिन कते में ॿुधायो त अॻियनि बि कोन खे पटका ॿुधाया, बचल कुझु नूर हाणोकनि विझायो। इतफ़ाक़ सां उनजे ॿिए ॾींहं ते जेको मूं कतो लिखियो, यानी जेको 20 सेप्टेम्बर आचर ते शाया थियो, ॿी सफ़र मुज़फ़र ते 1442 हिजरीअ ते, उहो उन अपोज़िशन जी APC जे हवाले सां हुजनि जो मूं ज़िक्र कयो। उनजो उनवान ई हो अपोज़िशन जी APC। उन में मूं ज़िक्र कयो, सभु गॾिया आहिनि मफ़ादनि जा मुरीद, सभु गॾिया आहिनि मफ़ादनि जा मुरीद, लोभ जा मारियल ॾिसो ठोगियुनि ख़िलाफ़, सभु गॾिया आहिनि मफ़ादनि जा मुरीद, लोभ जा मारियल ॾिसो ठोगियुनि ख़िलाफ़, इक़्तिदारी बीख बख़्शिश जा बुखिया, बीख यानी ख़ैरात, इक़्तिदारी बीख बख़्शिश जा बुखिया, सरगरम पंहिंजा कराइण केस मुआफ़। ऐं
उन ई शाम जो यानी 20 सितंबर जी शाम जो जॾहिं ऐलामियो आयो त पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट PDM जो क़याम अमल में आयो आहे ऐं उन पारां मुख़्तलिफ़ धरना थींदा, तहरीक हलाई वेंदी ऐं जलसा जुलूस थींदा, त उन ते मूं अर्ज़ु कयो त हया लंडन मां दिल ते यार छक्का, नवाज़ शरीफ़, हया लंडन मां दिल ते यार छक्का मगर मोहतात हो शहबाज़ ॾाढो, हया लंडन मां दिल ते यार छक्का मगर मोहतात हो शहबाज़ ॾाढो, खुली खेॾिया फज़ुल रहमान आसिफ़, खुली खेॾिया फज़ुल रहमान आसिफ़, आ कुर्सीअ सां अटुट सभिनी जो काढो। जा सहारा अम्हा जूं अखियूं, जीअण जा सहारा अम्हा जूं अखियूं, बणियूं प्रीत धारा, बणियूं प्रीत धारा अम्हा जूं अखियूं, जीअण जा सहारा अम्हा जूं अखियूं। तरी था बुनूं बुरी था तरूं, 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 सजण कुन किनारा अम्हा जूं अखियूं, सजण कुन किनारा अम्हा जूं अखियूं, बणियूं प्रीत धारा, बणियूं प्रीत धारा अम्हा जूं अखियूं, जीअण जा सहारा अम्हा जूं अखियूं, जा सहारा अम्हा जूं अखियूं। जिते हुसारो रुगो बाट हो, जिते हुसारो हो, उते चंद्र तारा अम्हा जूं अखियूं, उते चंद्र तारा अम्हा जूं अखियूं, बणियूं प्रीत धारा, बणियूं प्रीत धारा अम्हा जूं अखियूं, जीअण जा सहारा अम्हा जूं अखियूं, जीअण जा सहारा अम्हा जूं अखियूं। छपर छाव बणिजी असांजे मथां, छपर छाव बणिजी असांजे मथां, छपर छाव बणिजी असांजे मथां,
परछाव बणिजे असांजे मथां खणनि दर्द सारा अव्हां जूं अखियूं खणनि दर्द सारा अव्हां जूं अखियूं बणियूं प्रीत धारा बणियूं प्रीत धारा अव्हां जूं अखियूं जीअण जा सहारा अव्हां जूं अखियूं जीअण जा सहारा अव्हां जूं अखियूं। प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। तव्हां सभिनी खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार था चऊं पिया। साईं जा भिटाई जो महीनो आहे सफ़रुल मुज़फ़र ऐं हूअं ई असां तक़रीबन लॻभॻि हर प्रोग्राम में भिटाई जो ज़िक्र बि कंदा आहियूं ऐं उनजो कलाम शामिल कंदा आहियूं छाकाणि त भिटाई असांजो वॾे में वॾो न फ़क़ति मकतबे फ़िक्र आहे बल्कि ॿोलीअ जो बि वॾो महिमार आहे। हुन जेके असांखे लफ़्ज़ ॾिना जेके इस्तिलाह ॾिना जेके चवणियूं जेके ज़रबुल मिसल उन जा बैत बणिजी विया आहिनि त यकीनन उहो हिकिड़ो वॾो विस्तार आहे। असां पंहिंजे सफ़रुल मुज़फ़र दौरान पेश थींदड़ हर प्रोग्राम में भिटाई जो ख़ुसूसी ज़िक्र कंदासूं ऐं 14 सफ़रुल मुज़फ़र 14, 15, 16 सफ़रुल मुज़फ़र जेको भिटाई जो मेड़ो थींदो आहे उनजे आसपास वारनि प्रोग्रामनि खे असां ख़ासि प्रोग्राम करे तव्हां ताईं पहुचाईंदासूं। भिटाई जे हवाले सां जे हयात ऐं ख़िदमतुनि जे हवाले सां हयात ख़िदमात जे हवाले सां असां ख़ासि ज़िक्र कंदासूं। भिटाई जो सुहिणीअ मंझां ही कलाम हीअ जेका वाई आहे उहा अलण फ़क़ीर जॾहिं ॻाए थो त कमाल ॻाए थो। असां मुंहिंजा अक्सर ॿुधंदड़नि उनजी हीअ वाई उर्दू तर्जुमे सां गॾु मोहम्मद अली शैख़ी सां गॾु जेका हुन ॻाई पाकिस्तान टेलीविज़न रिकॉर्ड कई उहा ॿुधी हूंदी, पर असुल जेका इहा वाई जंहिं अंदाज़ में अलण ॻाईंदो हुयो मां तव्हांखे उहा थो ॿुधाइण जो एहतमाम कयां। ऐं अलण फ़क़ीर पाण बि पंहिंजे पेशे जे लिहाज़ खां पंहिंजे धंधे धाड़ी जे लिहाज़ खां धनार हुयो त हुनखे उहे टर्म्स बि ख़बर हुया। हुनखे पुछंदा हुआसीं असां त भिल में कहिड़ी थींदी आहे ऐं कुंडी में कहिड़ी थींदी आहे त ॿुधाईंदो त कुंडी में उहा जंहिंजा गोल सिंग अथनि रिंग वांगुरु जेके सिंग हूंदा आहिनि उहा कुंडी में आहे। भिल उहा आहे जंहिंजा सिंग हेठि लड़कियल हुजनि, जीअं कुते जा कन हूंदा आहिनि तीअं सिंग हेठि लड़कियल हुजनि जंहिंजा, त उनखे भिल चइबो आहे। सो असां उन खां टर्म्स पुछंदा हुआसीं उनजे खाधे उनजी खुराक जा मुख़्तलिफ़ नाला, उहे कूनर ख़ासि कूनर उन्हनि जा नाला, एतिरे क़दुरु जो जंहिं किले में उनखे बदिजे थो उन जा नाला, त सभु टर्म्स उनखे ख़बर हुया। त जॾहिं उन छाकाणि त मेहार धनार हुयो त मेहर सां मिलण शालम दरिया जे किनारे मेहुनि जो वठी धण जिते मेहार थो चारे, त मेहार बि धनार हुयो। त जॾहिं हुमा हुमा वारी जेका हकल आहे ऐं उन में उहा जेका बुचकर जेका मेह खे धनार ॾींदा आहिनि बिल्कुलु उअं ई जॾहिं अलण ॾींदो हो त उहा लॻंदो हो त हिकिड़ो धनार थो सोणीअ जे उन वाईअ खे ॻाए जेका हिकिड़े धनार खे ई ॻाइणु घुरिजे। उनखे उन्हनि टर्म्स जी ख़बर आहे जेके भिटाई उन में बयानु कयो आहे। त हीअ भिटाई जी अज़मत आहे त हुन एॾो डिटो उनखे बयानु कयो आहे ॼण त भिटाई पाण धनार हुयो, उन ॿोलीअ खे बयानु कयो। वरी जॾहिं सामूंडी ऐं श्री राग में बैत थो चए त उन्हनि सिढ़नि जा ऐं ॿेड़ीअ सां ऐं ॼारनि सां वाबस्ता उन्हनि समूरनि शयुनि जा नाला ईअं थो खणे पियो ॼण त हू पाण मलाह आहे, ॼण त हू पाण ॿेड़ियातो आहे। त इहो भिटाई जो कमाल आहे, तंहिंजे करे असां हुनखे ॿोलीअ जो महिमार बि चऊं था। सुहिणी जी उहा ख़ूबसूरत वाई जेके मेहार मेहार कनड़ी अदियूं तिन खे लहर लोॾींदी की न की संसदो मफ़हूम पियो आहे। जेके पालनहार जो नालो खणी नारो हणी ऐं मैदान अमल में लहनि था उन्हनि खे दुनिया जी का बि लहर कोन ॿोड़ींदी। साॻी ॻाल्हि त जेको अलाह खां डिॼंदो उहो कंहिंखां बि कोन डिॼंदो, छाकाणि त उहो ई मेहार उनजी ॿेड़ीअ खे पार लॻाईंदो ऐं उनजी ॿेड़ीअ खे ॿुॾणु न ॾींदो। अचो त ॿुधो। वचन सी वेठी सूरया थी सुहिणी आका थी ॾेठी महन जे निहार सी निहारा मही पिताई प्रेम जी उर्क सुरक सैयद चैन लॻे सुध थॾही सैयद चैन लॻे सुड छॾही सगी तान सहे मिले जान में हार खे हो
कारियूं कटियूं कुंडियूं अला कारियूं कटियूं कारियूं कटियूं कुंडियूं अला सितवारा कियो मुर्शिद सान रहबर सान निहर सान मिलने आया अमदाद हुसैनी। तारी तारी रात मथों बरसात न
पो रात रही पो रात रही पो कारी कारी रात। ऐं अभी ॿुधी रहिया आहियो मुंहिंजे पसंदि जो प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं जो चंद्र तनाया जो निहारी मुखे मावे अलवक्त तनाया जो पुकारी मुखे ईद जो चंद्र तनाया। सॼे सिंध में जी मुंहिंजा साईं सोणीअ मंझां हीअ वाई तव्हां भिटाई जी ॿुधी अलण फ़क़ीर खां उनजे मुनफ़रिद ऐं अवामी ऐं दिलचस्प ऐं रियल अंदाज़ में उनजे प्योर अंदाज़ में। प्रोग्राम जो सेगमेंट आहे ओल्ड इज़ गोल्ड ऐं ओल्ड इज़ गोल्ड में हींअर जीवणी बाई जे आवाज़ खे शामिल करियां थो। सांवरी सलूणी जीवणी बाई जॾहिं ॻाईंदी हुई त बकौल अब्दुल कादिर जोणे जे ईअं लॻंदो हुयो त ॼण का कारी घटा छांइजी वई आहे ऐं उहा पंहिंजे उन सुरनि जे ज़रिए जेको मींहुं वसाईंदी हुई, उन्हनि सुरनि जो जेको मींहुं वसाईंदी हुई से समात ते उहे ककर वसंदे दिलि जे दश्त खे टिड़ण ते मजबूर करे छॾींदा हुआ ऐं उन मंझि जेके आसुनि ऐं उमीदुनि ऐं ख़्वाहिशुनि जूं उमंगुनि जूं जेके खुंबियूं फुटंदियूं हुयूं यकीनी तौर ते उनजो जेको सवादु आहे सो अॼु ॾींहं ताईं क़ाइमु ऐं दाइमु आहे। समायल जे ॿोलनि खे ॿुधूं था ऐं ॾाढी प्यार भरी मयार आहे अवामी लहजे में। बेदर्द जे इक़रार में हरगिज़ न सचाई आहे, मूं दिलि बि ॾिनी तोखे दुनिया खां लिकाए, तो राज़ करे फ़ाश सजण ख़ल्क़ खिलाई आहे। सो तव्हां कंहिं ते ख़ल्क़ न खिलाइजो, माठ करे ख़ामोशी सां हीअ गीत ॿुधो ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे इहे पुराणा रंग दिलि में लहंदे महसूसु थींदा ऐं तव्हांखे इहे सुर असांजा पंहिंजा महसूसु थींदा। इहा आहे जीवणी बाई। बेदर्द के इक़रार में हरगिज़ न सचाई, बेदर्द के इक़रार हरगिज़ न सचाई। मुँह दिल भी दिली तो क्या तो राज करे फाश सजा, तो राज करे फाश सजन खलित खिलाई। गम बिपरा सोया वसम दिल में जंदी खा नजर तो जंदी खा नजर तो सामू यार मिलाइया। तू शमा अमिसल आई पतंग
प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं, जंहिंमें जीवनी बाई जे आवाज़ खे शामिल कयोसीं। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं ऐं हीउ प्रोग्राम हर अंगारे ऐं जुमे ते अव्हां ताईं पहुचंदो आहे। अव्हां सां गॾु यासिर काज़ी तव्हां सभिनी खे प्रोग्राम में भली कार थो चवां। उस्ताद बुखारी जे ॿोलनि खे शामिल करियां थो मंज़ूर सखीराणी जे आवाज़ में। मंज़ूर सखीराणी उस्ताद बुखारीअ जो संसिदो शागिर्द बि हुयो, यानी बेंच ते वेही उनजे साम्हूं वेही गवर्नमेंट तालिबुल मौला हाई स्कूल, जेको हाणे तालिबुल मौला हाई स्कूल आहे, पहिरें गवर्नमेंट हाई स्कूल दादू हुयो, उते वेही ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज में वेही हुन सबक़ पढ़िया, उस्ताद बुखारी खां सिखियो। ऐं उस्ताद बुखारीअ खे जंहिं सुहिणे अंदाज़ में दिलि सां मंज़ूर सखीराणी अॼु बि ॻाए थो, यकीनी तौर ते उनजो मिसाल न आहे। हूअं त उस्ताद बुखारीअ खे मेरा चन्ना खां वठी जलाल चांडे ताईं हर फ़नकार ॻायो आहे, पर मंज़ूर डिफरेंट अंदाज़ में ॻायो आहे। मंज़ूर जो हीउ गीत तमामु घटि नशर थींदो आहे, बल्कि खोड़ सारा सामीन उनखे पहिरियों दफ़ो ॿुधंदा, ख़ासि करे जेके मुंहिंजे हिन नशियाती सफ़र में मूंसां नवां हम सफ़र आहिनि, उहे शायदि पहिरियों दफ़ो ॿुधनि। घटि नशर थींदड़ गीत आहे। मेणबती तो मुर्की बारी, झूमी घोरी जान बुखारी, जोत वधी वई तुंहिंजी मुंहिंजी, अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। अखि जो बखिजणु केॾो कमाल हिकिड़ो इज़हार आहे जेको उस्ताद जो ख़ासो आहे। ॿुधूं था मंज़ूर सखीराणीअ खां, दिलि ॻंढिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी, दिलि ॻंढिजी वई, दिलि ॻंढिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी, अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी, दिलि ॻंढिजी वई, दिलि ॻंढिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी, अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। शहरनि में अखबारुनि वांगुरु, शहरनि में अखबारुनि वांगुरु, ॻोठनि में उफ़वाहनि वांगुरु, हक हली वई, हक हली वई तुंहिंजी मुंहिंजी। अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी, अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। तो वटि सूरत सीरत अणकथ, तो वटि सूरत सीरत अणकथ, मूं वटि मोहबत महिनत अणकथ। लथ पथ थी वई, लथ पथ थी वई तुंहिंजी मुंहिंजी। अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी, अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। दिलि ॻंढिजी वई, दिलि ॻंढिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी, अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। चाहत चाहत खे पहचायो, चाहत चाहत खे पहचायो, सूंह निभायो नीह निभायो, पत रहिजी वई, पत रहिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी, अखि बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी। दिलि ॻंढिजी वई, दिलि ॻंढिजी वई तुंहिंजी मुंहिंजी।
अखी बखी जीवे तुझी मुझी अखी बखी जीवे तुझी मुझी मेणबत्ती तो बहकी बारी मेणबत्ती तो बहकी बारी झूमी घोरी जान बुखारी जोत वधी वई तुझी मुझी अखी बखी जीवे तुझी मुझी अखी बखी जीवे तुझी मुझी दिल गंढ जीवे तुझी मुझी अखी बखी जीवे तुझी मुझी अखी बखी जीवे तुझी मुझी आऊं आहियां इफ़्तिख़ार सुमरो अवी ॿुधी रहिया आहियो मुंहिंजो पसंदीदा प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं। जी साईं, मुंहिंजा कीअं लॻो तव्हांखे मंजू सखीराणी जी आवाज़ में ही गीत? मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। पंहिंजे राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में तव्हांखे भली कार था चऊं। मूंखे उमेदु आहे त बल्कि दुआ आहे असांजी त तव्हांजे दिलि में बि सूरज शाखूं कढे, कामयाबीअ जो सूरज, सच जो सूरज, ख़ुशियुनि जो सूरज, मुसरत जो सूरज, इत्मिनान जो सूरज। कंहिं बि कम में इत्मिनान खां वधीक को नशो कोन्हे। कोई बि तव्हां कमु करियो, जेकॾहिं वॾो तव्हां जबल झागियो, तव्हां केटूअ ते चढ़ो, तव्हां केतिरनि ॾींहंनि जी महिनत खां पोइ माउंट एवरेस्ट ते चढ़ो ऐं उन मंझि जेकॾहिं तसल्ली न हुजे त उहो ॼण कमु अजायो आहे। पर नंढे में नंढो कमु जेकॾहिं तव्हां कयो, हिकिड़ी सुईअ में धाॻो विझो तव्हां, पर उन सां इत्मिनान तव्हांखे जेकॾहिं पहुचे त मां सम्झां थो त उन जहिड़ो को नशो ई कोन्हे, उन जहिड़ो को रिवार्ड, उन जहिड़ो को इनाम ई कोन्हे को, उन जहिड़ी का अयाशी कान्हे। असां वटि अयाशी लफ़्ज़ नेगेटिव माना में इस्तेमालु थींदो आहे, पर पॉज़िटिव माना में बि इस्तेमालु करे सघिजे थो ऐं वाक़ई उनजो पॉज़िटिव इस्तेमालु बि आहे। अयाशी यानी ऐश। ऐं तव्हां कंहिंजी मदद करियो ऐं तव्हांजे अंदरां हिकिड़ो शाबाश जी थपकी अचे त तव्हां छा महसूसु कंदव? त इन खां वधीक त का ॻाल्हि ई कान्हे न। त इंसानु हर कमु इत्मिनान जे लाइ कंदो आहे ऐं उहो इत्मिनान जेकॾहिं तव्हांखे मिले कंहिं कम मंझि त पोइ ॿियो छा खपे। उस्ताद मोहम्मद यूसुफ़ खे शामिलु करियां थो हिन फिल्मी गीत जे लाइ। ॾाढो शौक़ ऐं चंचल गीत आहे, पर इहो उहो ई गीत आहे जंहिंखे वॼाइण खां पोइ बहानो इहो ई हो त इहो गीत छो वॼायो। अनवर सोलंकी साहब जेको मशहूरु अदाकार हुयो, उहो बुनियादी तौर ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो अनाउंसर हो, उनखे बैन कयो वियो हो 4 अप्रैल 1979 ते भुट्टे साहब जी वरसी वारे ॾींहं ते। कॾहिं न ते तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं, पर जंहिं गीत खे बहानो बणाए ड्यूटी ऑफिसर रिपोर्ट लिखी उहो ही गीत हो। नाज़ो ही अदा, नाज़ो ही अदा, हाँ हुस्न ही शबाब वाला खैर करे, खुदा खैर करे। नाज़ो ही अदा, हाँ हुस्न ही शबाब वाला खैर करे, खुदा खैर करे। नाज़ो ही अदा, शर्म ही हया हया ऐं ही नज़ाकतूं हर हिक कदम ते क्यों कयामतूं ओने ज़ेत आफ़ताब अला खैर करे, खुदा खैर करे। नाज़ो ही अदा,
सके हर गाम ते तो वाज अचे कायनात के ओही कहिड़ो इनकलाब अल्लाह खैर करे खुदा खैर करे नाज़ो ही अदा ही हुस्न ही शबाब वाला खैर करे खुदा खैर करे। जी मुंहिंजा साईं, ही नाज़ ही अदा ख़ुदा ख़ैर करे। सो ख़ुदा ख़ैर करे। अॼु जॾहिं मां पंहिंजे मैसेज इनबॉक्स में ॾिसां थो त केरु था प्रोग्राम खे ॿुधनि, त मां चवां थो ख़ुदा ख़ैर करे, छो त वॾा ब्रॉडकास्टर्स बि प्रोग्राम खे ॿुधनि था। त मां तव्हांखे भलीकार थो चवां, मुंहिंजा उहे दोस्त जेके ब्रॉडकास्टिंग जी दुनिया सां वाबस्ता आहिनि, उहे बि ड्राइव कंदे प्रोग्राम खे ॿुधनि पिया। मां उन्हनि जो बेहद थोराइतो आहियां त उहे प्रोग्राम में शामिलु थिया। ऐं वॾे ब्रॉडकास्टर्स जॾहिं मां चवां थो त बैन अवी इदारनि सां मुतालिक़ असांजा दोस्त बि कुझु ॿुधनि था। दोस्त मूंखे मना कयो त मुंहिंजो नालो न खणिजांइ, पर हिकिड़े बैन अवी ब्रॉडकास्टिंग जे इदारे सां वाबस्ता असांजो हिकिड़ो दोस्त पाकिस्तान खां ॿाहिरि हिन प्रोग्राम खे ॿुधे पियो। सो वॾी महिरबानी सुणा, तव्हां प्रोग्राम खे ॿुधो पिया। मां तव्हांखे भलीकार थो चवां पियो। ऐं तव्हां सां हमेशह असां कॉफ़ी इंजॉय कंदा आहियूं तव्हांजे ऑफिस जे कैफेटेरिया में। इतफ़ाक़ सां हींअर मुंहिंजे हथ में बि कॉफ़ी जो मग आहे। आहियूं त परे, पर जेकॾहिं चेयर्स कयूं त करे सघूं था। तव्हां महसूसु करियो हिन सिप खे, जेका मां सिप वठंदे पंहिंजे ॿुधंदड़नि सां ऐं तव्हां सां मुखातिब आहियां, छाकाणि त हींअर तव्हां बि ॿुधंदड़ आहियो। मां तव्हांखे भलीकार थो चवां पियो। सेप्टेंबर जो महीनो ॾाढो अहम महीनो आहे। अॼु पाण 22 सेप्टेंबर ते ॻाल्हायूं पिया ऐं सुभाणे न परीहं रेडियो पाकिस्तान लाड़काणे जी सालगिरह जो ॾींहुं आहे। उहो मुंहिंजे लाइ इन करे अहम आहे जो उहो मुंहिंजो इंस्टीट्यूशन आहे। 24 सेप्टेंबर 1995 ते रेडियो पाकिस्तान लाड़काणे जो इफ़्तिताह कयो हो तॾोकी वज़ीर आज़म पाकिस्तान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा। ऐं 25 सेप्टेंबर ते उनजे ॿिए ॾींहं ते मुंहिंजो ऑडिशन थियो हुयो। ऐं 1 अक्टूबर 1995 ते मुंहिंजो पहिरियों रेडियो प्रोग्राम रेडियो पाकिस्तान लाड़काणे तां नशर थियो हुयो रूह रियाण जे उनवान सां। मुंहिंजा खोड़ सारा दोस्त चवनि था त 1 अक्टूबर जो ॾींहुं जेतोणीक नांगारो आहे न जुमो आहे, पर चवनि था तव्हां ख़ासि प्रोग्राम करियो ऐं तव्हां पंहिंजे रेडियो जे करियर जे हवाले सां असांखे आगाह करियो। पर फ़क़ति रेडियो जे हवाले सां न, टेलीविज़न जे हवाले सां बि इतफ़ाक़ थियो जो जंहिं पहिरें सैटेलाइट चैनल सां KTN सां मुंहिंजी वाबस्तगी थी पहिरें कंपेयर जे तौर ते, उनजी नशियात बि 1 अक्टूबर 2002 ते शुरू थी। सो इहो ॾींहुं मुंहिंजे लाइ इंपॉर्टेंट हूंदो आहे जो मुंहिंजे ॿिन्ही रेडियो ऐं TV ब्रॉडकास्ट जे वाबस्तगीअ जी इहा सालगिरह हूंदी आहे। सो मां कोशिशि कंदुसि त उन ॾींहं ते हाज़िर थी सघां, पर इहो बि वरी उन ते डिपेंड थो करे पियो त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन वटि उन ॾींहं ते यानी ख़मीस वारे ॾींहं ते उहो स्लॉट ख़ाली आहे या न आहे। जेकॾहिं आहे त पोइ कोशिशि करे सघिजे थी। प्रोग्राम में हींअर शामिलु करियां पियो तव्हां सभिनी जे ज़ौक़ जे नज़र उस्ताद फ़िरोज़ गुल जो आवाज़। उस्ताद फ़िरोज़ गुल कंपोज़र जी हैसियत सां तव्हां सुञाणो था, हुनजी ख़ूबसूरत धुनूं कंपोज़ कयल त तव्हां ॿुधंदा बि आहियो ऐं पसंदि बि करियो था। पर हीअ आवाज़ु आहे उस्ताद फ़िरोज़ गुल जो, मूंखे उमेदु आहे तव्हांखे हुनजो आवाज़ु बि पसंदि ईंदो। तुझी सुपिरी मुझे अंदर कयो आड़ा जे वेहां त वेहण न चे, जे घुमा त थियां गुमराह। तंहिंखां साजन कढो साहु त सुखी थी सुम्ही रहूं। अची न जान जा मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां, मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां। अची न जान जा मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां, मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां।
राज दिल जो तो सावरबो साह के सुखन सोरबो साह के सुखन सोरबो ॿियो न आहे को बि राजदान मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां तूं अची अची न जान जा मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां तुंहिंजे सूर में पयो सड़ा साख दी त साख भी खणा साख दी त साख भी खणा तूं थी जान यार बदगुमान मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां अची अची न जान जा मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां शादते का मेहर जी नजर शादते का मेहर जी नजर जिंदगी की ना है का खबर जिंदगी की ना है का खबर मोह बमोर मुँह मती मता मां त तुंहिंजी राह पियो ॾिसां आऊं आहियां यूनिस महर ऐं अमी ॿुधी रहिया आहियो सिंध जे सकाफ़त जे सूंहं सां सिंगारियल मुंहिंजे पसंदि जो प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं। तूं अची अची न जाने जा मिनत करण असांजो कमु आहे मञण न मञण तुंहिंजो कमु आहे सो साईं मुंहिंजा अॼु प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं जो वक़्तु नहीं ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो पर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सूरज शाखूं कढियूं जेका पहिरियों दफ़ो ॿुधो पिया त सूरज शाखूं कढियूं तव्हां रेगुलर ॿुधी सघो था हीउ प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में असां हर अंगारे ऐं हर जुमे ते पेश कंदा आहियूं पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ सुबुह जे 10 लॻे हिन प्रोग्राम खे नशर कयो वेंदो आहे ऐं बरतानिया जे मयारी वक़्त जे मुताबिक़ सुबुह जे 6 लॻे हीउ प्रोग्राम पेश थींदो आहे जेको ब्रेकफास्ट डिस्क जॉकी शो आहे रिपीट ब्रॉडकास्ट में हीउ प्रोग्राम पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ शाम जे 6 लॻे ऐं बरतानिया जे वक़्त जे मुताबिक़ मंझंदि जे 2 लॻे नशर थींदो आहे इहो अंगारे ऐं जुमे ते पंहिंजी मुलाक़ात जो सिलसिलो रहंदो आहे उन खां सवाइ मां पंहिंजे अंग्रेज़ी प्रोग्राम इंडस मेलोडीज़ में तव्हांजी ख़िदमत में पेश थींदो आहियां हर छंछर ते मंझंदि जे 3 लॻे पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ ऐं बरतानिया जे मयारी वक़्त GMT+1 जे मुताबिक़ सुबुह जो 11 लॻे जेकॾहिं तव्हां मूंखे ॿुधणु चाहियो था रिपीट ब्रॉडकास्ट में इंडस मेलोडीज़ में त पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ राति जे 10 लॻे ऐं बरतानिया जे मयारी वक़्त जे मुताबिक़ शाम जे 6 लॻे पंहिंजी मुलाक़ात थींदी आहे प्रोग्राम खे इख़्तिताम पज़ीर करियां पियो पंहिंजी ॿोलीअ जी साराह सां असांजी ॿोली सांगियुनि ऐं संघारनि जी ॿोली आहे ताजल बेवस सुहिणो गीत रचियो जिए शाल सांगियुनि संघारनि जी ॿोली जंहिंखे ॻायो सुहिणे अंदाज़ में मज़हर हुसैन उन ख़ूबसूरत गीत सां तव्हांखे छॾियो पियो वञा फीडबैक ॾियणु चाहियो त ईमेल djasirqazi@yahoo.com djyasirqazi@yahoo.com
फेसबुक ते जेकॾहिं फीडबैक ॾियणु चाहियो त असांजो फेसबुक पेज आहे DJ यासिर काज़ी DJYSIRQAZI। जेकॾहिं तव्हां ट्विटर ते फॉलो करणु चाहियो त ट्विटर हैंडल आहे @RJ यासिर काज़ी @RJYSIRQAZI। सो साईं मुंहिंजा पंहिंजे फीडबैक खां ज़रूरु आगाह कजो, हिन प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। अव्हांजी राय असांजे लाइ अहम आहे। हिन प्रोग्राम खे शेयर कजो पंहिंजनि दोस्तनि सां, संगतनि सां। जेकॾहिं हिन प्रोग्राम खे, हिन गुफ़्तगू खे, हिननि गीतनि खे हिन लाइक़ सम्झो त ॿियनि सां शेयर थियणु घुरिजनि। ऐं पंहिंजी राय बि असां ताईं पहुचाइजो ऐं पंहिंजा ख़्याल तसव्वुर बि असां ताईं पहुचाइजो त उन्हनि खे बि असां पंहिंजे हिन प्रोग्राम जो हिसो बणाए सघूं। हिन प्रोग्राम जे प्रोग्राम कोऑर्डिनेटर जे तौर ते सर्वेज उढे साहब असां सां सहकार कयो, जंहिंजो मां बेहद थोराइतो आहियां। ऐं हिन इदारे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो CEO हुनजो रूए रवां इमदाद उढो साहब जेको ट्रांसमिशन इंचार्ज आहे, मां हुनजो बि थोराइतो आहियां। ऐं पंहिंजे समूरे सथ जो जंहिं हिन प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचाइण जो एहतमाम कयो ऐं एहतमाम कंदो रहंदो आहे। मुंहिंजी तव्हां सां 2 ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात थींदी, यानी अवल ख़ैर जुमे जे सुबुह जो पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ 10 लॻे पाण मिलंदासूं। सूरज शाखूं कढियूं जे प्रोग्राम नंबर 8 में, सीज़न नंबर 3 जे प्रोग्राम नंबर 8 में अव्हां सां मुलाक़ात थींदी, सुहिणनि गीतनि सां, नयनि ॻाल्हियुनि सां ऐं नई कचहरी सां। तेसी ताईं पंहिंजो मेज़बानी यासिर काज़ी खे ॾींदा इजाज़त। ऐं इजाज़त कहिड़ी, मोकिलाणी कहिड़ी, बसि इन ई दुआ सां मोकिलायूं था त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। आमीन सुम आमीन। पंहिंजो मेज़बानी यासिर काज़ी खे ॾींदा इजाज़त। दिलियूं गॾु त जुदाई कॾहिं बि न आहे, सदाईं गॾु। जेॾां पेर तेॾां ख़ैर, अल्लाह निगहबान। सिंधी बोली सुहिणी मिठड़ी मणियादार, सिंधी बोली सुहिणी मिठड़ी मणियादार, अलालात लतीफ़ जी जिए सभु जमार म्यां, अलालात लतीफ़ जी जिए सभु जमार। ओ मारवड़ा मन ठार, मारवड़ा मन ठार, सदा वसन सिंध में होला। जिए शाल सांगिन संघारन जी बोली, जिए शाल सांगिन संघारन जी बोली, वछारन वल्हारन गवारन जी बोली, वछारन वल्हारन गवारन जी बोली। जिए शाल सांगिन, जिए शाल सांगिन संघारन जी बोली, वछारन वल्हारन गवारन जी बोली, वछारन वल्हारन गवारन जी बोली। जिए शाल सांगिन, जिए शाल सांगिन। खंड मिसरियूं मखण में मिलायो, भले खंड मिसरियूं, भले खंड मिसरियूं मखण में मिलायो, तोड़े खीर माखिया जहो कहलायो, तोड़े खीर माखिया जहो कहलायो। मिठी पोब रहंदी, मिठी पोब रहंदी, मेहारन जी बोली, मिठी पोब रहंदी, मेहारन जी बोली, वछारन वल्हारन गवारन जी बोली, वछारन वल्हारन गवारन जी बोली। जिए शाल सांगिन, जिए शाल सांगिन।
मगर कह न समझी विचारं जी बोली, मगर कह न समझी विचारं जी बोली, वछारन वल्हारन गवारं जी बोली, वछारन वल्हारन गवारं जी बोली, जिए शाल सांगिन, जिए शाल सांगिन। कपर कुन झिरना ऐं झंग झरब कल था, कपर कुन झिरना, कपर कुन झिरना ऐं झंग झरब कल था, पूजू हंज गेरा कबूतरब कल था, पूजू हंज गेरा कबूतरब कल था, धनारन पहारन, धनारन पहारन, उठारन जी बोली, धनारन पहारन, उठारन जी बोली, वछारन वल्हारन गवारन जी बोली, वछारन वल्हारन गवारन जी बोली, जिए शाल सांगिन, जिए शाल सांगिन। की मुंद जो को हो को दिए हा, नहेलो की मुंद जो, नहेलो की मुंद जो को हो को दिए हा, पगुल खे सुजाने परो को दिए हा, पगुल खे सुजाने परो को दिए हा, जे समझे हमो की, जे समझे हमो की मतारं जी बोली, जे समझे हमो की मतारं जी बोली, वछारन वल्हारन गवारं जी बोली, वछारन वल्हारन गवारं जी बोली, जिए शाल सांगिन, जिए शाल सांगिन, संघारं जी बोली, जिए शाल सांगिन, संघारं जी बोली, वछारन वल्हारन गवारं जी बोली, वछारन वल्हारन गवारं जी बोली, जिए शाल सांगिन, जिए शाल सांगिन, जिए शाल सांगिन, जिए शाल सांगिन, जिए शाल सांगिन। सिंधु मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां ओ सिंधु मुहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो।
शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।